काबीना इमरान खान ऐं केपी जे वॾे वज़ीर महमूद खान जे तकरारी बयाननि जो नोटिस वरितो। बयाननि जी जाच लाइ घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी सरबराही में कमेटी क़ाइम। कमेटी इमरान खान ऐं महमूद खान जे बयाननि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश कंदी। कमेटी में कमर ज़मान कायरा, आज़म नज़ीर तारड़ ऐं मौलाना असद महमूद शामिल। शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम डफेड़ पकड़ींदड़नि खे रद्द कयो। लॉन्ग मार्च सियासी सरगर्मी न पर रियासत के खिलाफ सोचल समझल साजिश हुई। पीटीआई चेयरमैन बेएतमादी रिथ दौरान आसिफ ज़रदारी से राब्तनि की तरदीद करे छड़ी। आसिफ ज़रदारी ऐं मलिक रियाज़ विच में थियल ॻाल्हि ॿोल खां बि लातालुकी ज़ाहिर। इमरान खान चयो आहे त क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि। तस्दीक लाइ वञण जी ज़रूरत नाहे। लॉन्ग मार्च कंहिं डील तहत ख़त्म नाहे कयो। मार्च ख़त्म न कया हां त रतो छाण थिए हां। अमेरिका, रूस ऐं चीन सां लाॻापा पाकिस्तान जे मफ़ाद में आहिनि। हुकूमत दौरान इसराइल खे तस्लीम करण बाबति वॾो दबाव हुओ। नया प्रोपेगेंडा, क्योंकि झूठा खत उसका तिया पांचा हो गया। जान का खतरा है, मैं कत्ल कर दिया जाऊंगा, उसका तिया पांचा हो गया। लॉन्ग मार्च का तिया पांचा हो गया। तो अब एक अचानक नई बात आई है कि हुकूमत पाकिस्तान ने शायद कोई वफद इसराइल भेजा है। कतई नजर इस बात से कि इसने क्या इल्जाम दिया, इसके अपने लोग उस वफद में शामिल है जो इसके फाइनेंसियर्स है। उसका हुकूमत पाकिस्तान से कोई ताल्लुक नहीं। हुकूमत पाकिस्तान आज भी अपने फलस्तीनी बहनों और भाइयों के साथ खड़ी है। पाकिस्तान में अगर कोई वाहिद शख्स है जिसके ताने बाने सीधे इसराइल से मिलते हैं, जिसके खानदानी लिंक्स और कनेक्शंस इसराइल के साथ हैं, उसका नाम है इमरान खान। मेयर का इलेक्शन आया, लंदन के मेयर का, उसने पाकिस्तान के मुसलमान के मुकाबले में एक इसराइली जैक गोल्डस्मिथ की जो इसका साला था, इसने उसकी कैंपेन चलाई कि अगर इस किस्म के घटिया प्रोपेगेंडे की तरफ तुम आए भी ना तो तुम्हें ऐसा मुंह तोड़ जवाब मिलेगा कि तुम्हें छुपने की जगह नहीं मिलेगी। इमरान अदलिया में साकिब निसार ऐं इस्टेब्लिशमेंट में बंद पियल नंबर ॻोल्हे रहियो आहे। इनकलाब जूं ॻाल्हियूं कंदड़ गिरफ़्तारी जे डप खां पेशावर में लिकी वेठो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त महमूद खान जहिड़ो बयान सिंध या पंजाब जो वॾो वज़ीर ॾे हा त छा अव्हां ख़ामोश हुजो हा। दहशतगर्द बि पाकिस्तान ते हथियारनि सां हमलो कंदा हुया। इमरान साॻियो कमु करे रहियो आहे। ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु रहियो आहे। अदलिया खे दरख़्वास्त आहे त इमरान जे इंतशार वारी सियासत जो हिसो न बणिजे। पीटीआई जे वफ़ाक़ी हुकूमत जे सरकारी टोन ते तनक़ीद। फवाद चौधरी चयो आहे त खज़ानो ख़ाली हुअण जूं दावाऊं कंदड़ ॿुधाइनि त परॾेही दौरा कहिड़नि पैसनि ते करे रहिया आहिनि। बिलावल ऐं शहबाज शरीफ़ मुल्की नाणे ते दुनिया घुमी रहिया आहिनि। पीटीआई पारां मार्च दौरान तशद्दुद वारियूं वीडियोज़ आलमी इदारनि खे बि मोकिलण जो ऐलान। इमरान खान पारां मार्च में माण्हुनि वटि हथियार हुअण जो एतिराफ़ ख़तरनाक आहे। मथस केस दाख़िल थियणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो आहे त पीटीआई जी मार्च दौरान शहीद थींदड़ पुलिस एहलकार जी मौत जो ज़िम्मेवार बि इमरान आहे। हिननि ॿीहर फितरूं पखिड़ण जो ऐलान कयो आहे। रिलीफ पैकेज ते अमल जून खां शुरू थी वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी स्कीम तहत हज पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। सरकारी स्कीम तहत हज ते वेंदड़
हर हिक हाजीअ खे 1.5 लाख रुपया सब्सिडी ॾियण जो बि फ़ैसिलो। मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ़्ती अब्दुल शकूर चयो आहे त मुल्क जे उतरनि हिसनि लाइ हज जो ख़र्च 8,51,000 ऐं ॾखण वारनि हिसनि लाइ हज जो ख़र्च 8,60,000 रुपया रखियो वियो आहे। सऊदी हुकूमत गैर मामूली हालतुनि सबबि हज कोटा 1,80,000 मां घटाए 81,210 कई आहे। अपॉइंटमेंट जो सिलसिलो यानी प्राइमरी टीचर्स वारो 2 या 3 हफ़्ते जून ताईं मुकमिल थी वेंदो। GST जो मरहलो बि असांजो तक़रीबन मां सम्झां थो त 15 जुलाई ताईं असां अपॉइंटमेंट ऑर्डर्स ॾेई छॾींदासीं। अॻे कॾहिं बि एतिरो डिघी वेटिंग लिस्ट न ठही आहे। 2 सालनि ताईं रिक्रूटमेंट कोन थींदी, तंहिंजे करे जेके रिटायर थींदा वञनि टीचर उन जॻह ते वेटिंग वारा ईंदा वञनि ताकी असां वटि इहो जेको टीचर्स जी खोट पैदा न थिए। इहे 50,000 ई डोमिसाइल असां चेक कराईंदासीं। हिकिड़ा कैंडिडेट उहे आहिनि छोकिरा छोकिरियूं जिन खे कराची वारनि खे इहा ख़बर ई कोन हुई त डोमिसाइल ऐं PRC फार्म C खां सवाइ को D फार्म हूंदो आहे। ॾिसो NTS जो रुगो प्राइमरी स्कूल टीचर्स जी ॻाल्हि असां कयूं त 82,000 माण्हू पास थिया हुआ, पर उन्हनि जेको मार्कुनि जी उन्हनि ॾींहंनि में अलाए कहिड़ी होलसेल मार्केट हुई अलाए छा हो, हर माण्हू जूं 70, 80, 85 मार्कूं आहिनि। हाणे तव्हां 40 वारे खे ॾियो पिया, उन वक़्त में तव्हां 60 वारे 70 वारे खे तव्हां नज़रअंदाज़ कयो पिया। त हर दौर जी पॉलिसी हूंदी आहे ऐं हर दौर जी थर्ड पार्टी जेका आहे उहा उन्हनि ॾींहंनि में शायदि मार्कुनि ॾियण में फ़राख़ दिलि हुई। सिंध में IBA सखर ज़रिए भर्ती थियल समूरनि उस्तादनि जा डोमिसाइल चेक करण जो ऐलान KTN न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे तालीम वारे सेक्रेटरी अकबर लगारी चयो आहे त कमिश्नर ऐं DC भर्ती थींदड़ उस्तादनि जी डोमिसाइल्स जी तस्दीक़ कंदा। कराची ॾखण ज़िले में बि 4 उम्मीदवारनि जा सुञाणप कार्ड ॿिए सूबे जा निकिरनि ते संदन आर्डर रुकिया आहिनि। NTS पास टेस्ट उम्मीदवारनि जो को बि हल न आहे, रुगो अदालत में वियल पेटिशन्स खे ॿुधूं पिया। जेतिरा पैसा मिलिया आहिनि जेकॾहिं नोट विछाया वञनि हा तॾहिं बि रोड ठही वञनि हा। अवाम जी सहूलियतुनि ऐं तरक़ियाती कमनि लाइ मिलंदड़ रक़म करप्शन जे वर चढ़ी वञे थी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जा खैरपुर में तरक़ियाती कम न थियण वारे केस में रिमार्क्स। अदालत तरक़ियाती कम न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे नेब खे खैरपुर म्यूनिसिपल कमेटी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं ॿियनि खातनि में करप्शन जी जांच मुकमल करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। हुकूमत महांगाई सटियल अवाम मथां पेट्रोल बम खां पोइ बिजली बि किराए छॾी। फी यूनिट में 3 रुपया 99 पैसा इज़ाफ़ो। नेपरा बिजली विर्छ कंदड़ कंपनी जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वाफ़ेदारनि ते 51 अरब रुपयनि जो वाधू भार पवंदो ऐं वाधू बिल ईंदड़ महीने खां अदा करणा पवंदा। वाद फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई आहे। पहले पंजाब में लाहौर में ट्रेस में हमारी पुलिस उधर गई, कोशिश की, वहां से वो निकल गए। वो KPK में इस वक्त है। कल कोर्ट में पहले तो जहां तक मुझे बताया गया है टाइम दिया जज साहब ने कि फ्राइडे तक आप कर लें, बट उसके बाद फिर नाराजगी का इजहार किया और IG जो हमारे एक्टिंग IG थे उनसे उनके लिए कुछ ऑर्डर्स उन्होंने पास किए। मैंने कहा मैं एहतराम है कोर्ट्स का, लेकिन एक नामुनासिब किस्म का मैं कहूँगा ऑर्डर था। अगर कोई ऐसी इश्यूज थे तो एडमिनिस्ट्रेशन से पूछ लेते। कोर्ट को ये पता होना चाहिए कि अपॉइंटमेंट ऑफ द इंस्पेक्टर जनरल जो है वो होती है इन कंसल्टेशन विद द फेडरल गवर्नमेंट। ऐसा नहीं होता कि एक को लाए दूसरे को हटा दिए। इनको इसीलिए एक्टिंग चार्ज दिया हुआ था, इसलिए हमारी कंसल्टेशन वो फेडरल गवर्नमेंट से नहीं हुई, वो इस वक्त चल रही है। 1 आध दिन 2 दिन में वैसे ही कंप्लीट हो जाएगी। वॾे वज़ीर मुराद अली शाह वक़्ती IG खे हटाइण बाबति अदालती हुकुम खे नामुनासिब करार ॾेई छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त अदालती फ़ैसिलनि जो एहतराम आहे। अदालत खे बि मामले ते इंतिज़ामिया खां पुछणु घुरिजे हा। IG जी मुक़ररी वफ़ाक़ जी मुशावरत सां थींदी आहे। हिक खे हटाए फौरी तौर ॿियो लॻाए नथो सघिजे। 2 छोकिरियुनि पंजाब में पसंदि जो पाणो कयो आहे। दुआ ज़हरा जी बाज़ियाबी लाइ KP जे वॾे वज़ीर खे मदद लाइ चयो आहे। मुराद अली शाह 1122 रेस्क्यू सर्विस जो इफ़्तिताह बि कयो।
सिंध हाई कोर्ट सूबे जे मुअतल कयल 336 वैक्सीनेटर्स खे बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिहत खाते खे बहाल कयल वैक्सीनेटर्स जी सर्विसिस ऐं सीनियरिटी बि 2020 खां बहाल करण जो हुकुम सिहत खाते वैक्सीनेटर्स खे जून 2020 में मुअतल कयो हो। कराची पुलिस नाज़िम चौकियो क़तल केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करे चालान मलीर जी अदालत में पेश करे छॾियो। चालान में MNA जाम अब्दुल करीम ऐं MPA जाम अवैस समेत 13 जवाबदारनि जा नाला ख़ारिज। जाम भाइरनि जी रुगो 3 मुलाज़िम नामज़द कया विया। ATC केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण जो हुकुम ॾिनो हो। सिंध में पानी शदीद खोड़ खिलाफ आबादगार सरापा एहतजाज पिणु मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना। गुडू में सभई आबादगारनि जो बैराज जी पुल ते निकिरण उस में धरणो केतिरा ई कलाक ट्रैफ़िक मुअतल रही। सिंधड़ी जे गरोड़ शाख में पाणीअ खोड़ खिलाफ आबादगारनि मीरपुर ख़ासि किपरू रोड ते धरणो हुयो। टंडो बागो में हडाशल शाख जे पुछड़ी वजे सभई आबादगारनि नंदी मोड़ खां 1 किलोमीटर पैदल मार्च करे टंडो बागो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। पाणी ॾियो जा नारा मुबारकपुर में आबादगारनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि जो ठुल जेकाबाद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि चयो आहे त पाणी न मिलण करे फसल सुकी रहिया आहिनि। चौपायो माल बि उञ मरी रहियो आहे। कराची जे एहतसाब अदालत अरबें रुपयनि जे जाली पेंशन वारे नेब केस में नामज़द नाणे वारे अॻूणे डिप्टी सेक्रेटरी आमिर ज़िया असराण जे जिस्मानी रिमांड में 4 ॾींहनि जी वाध करे छॾी। नेब आमिर ज़िया असराण खे अमेरिका मां वापसी ते कराची एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो हो। मथस 3 अरब 20 करोड़ रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। सन भरिसां लाखड़ा कोल माइनर में भिक किरण सबबि 8 पुर दॿिजी विया। 6 ॼणनि खे बचायो वियो। 2 ॼणनि जा लाश कढिया विया। रेस्क्यू ऑपरेशन बि ख़त्म कयो वियो। कराची जी अदालत पंजाब में पसंद जो परणो कंदड़ शागिर्दियाणी निमरा काज़मी जे मुड़स नजीब शाह खे 3 जून ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस नजीब शाह खे पेश करे इस्तदा कई त जवाबदार खां पुछा ॻाछा करणी आहे। सिंध हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं निमरा खे शेल्टर होम उमाणे मेडिकल चेकअप जो हुकुम ॾिनो। ऐं कुनरी में तालीम लाइ जाखोड़ींदड़ आसूबाई जे स्कूल मां चोरी वारे मामले जो सिंध हाई कोर्ट पारां नोटिस वठण बाद सिविल जज कुनरी आसूबाई जे स्कूल पहुची वियो। चोरी बाबति तफ़सीली ॼाण वरिती। बयान रिकॉर्ड आसूबाई जे बयान बाद सिविल जज पारां SHO बॉर्डर फार्म खे केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम।